ख़बर ॾींदासीं अव्हां खे टे चक सेलो मां जिते यूसी सेलो जे ॻोठ दीन मोहम्मद हुजण पंहिंजे बिरादरी समेत मुस्लिम लीग फंक्शनल खे अलविदा चई पीपी अॻवान परवेज़ अहमद अहरी जी अॻवानी में पीपीए में शमूलियत जो ऐलान कयो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। अली दोस्त महर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अली दोस्त महर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी साजिद, बिल्कुल यूसी सोहेलो 10 चक लॻ ॻोठ दीन मोहम्मद हुजण पंहिंजी मुकमल बिरादरी जेका 40 खां 50 घरनि ते मुश्तमिल आहे। पंहिंजे ॻोठ जे सरपरस्तनि दीन मोहम्मद हुजण, सदर दीन हुजण, बदर दीन हुजण, अली शेर हुजण, हाकिम अली हुजण, खावन बख्श हुजण, मोहम्मद यूनिस हुजण जी अॻवाणीअ में समूरी हुजण बिरादरी मुस्लिम लीग फंक्शनल खे अलविदा चई करे पीपी अॻवान परवेज़ अहमद डाहिरीअ जे सरपरस्तीअ में पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो आहे। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़िलई सदर अली अकबर जमाली, तालका सदर अब्दुल रसूल बिरोही ऐं पीपी अॻवान परवेज़ अहमद डाहिरीअ जे मान में आजियाणियूं बि रखियो वियो, जेको रैलीअ जी सूरत में ॻोठ दीन मोहम्मद हुजण में पहुतो। रैली ॻोठ दीन मोहम्मद पुॼण ते गुलनि जी वर्खा करे अजरक पाराए भरपूर इस्तक़बाल कयो वियो, जंहिंमें यूसी सोहेलो, यूसी सूमर खान जमाली, यूसी ओभर रिसावड़ी ऐं यूसी सठमेल, यूसी गुलाम हैदर शाह जा अॻवान भी मौजूदु हुया। पीपी अॻवाननि तरफ़ां उजण बिरादरीअ खे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में शमूलियत ते भलीकार ऐं मुबारकबाद पेश कई वई। जी साजिद। जेकॾहिं अव्हां पंहिंजे शहर जो आवाज़ बणजणु चाहियो था, अव्हां पंहिंजे इलाइक़े जा मसला आला ऐवाननि ताईं पहुचाइण जो इरादो रखो था, त पोइ बणिजी वञो मज़लूमनि जो आवाज़। फास्ट न्यूज़ में नुमाइंदगी लाइ पंहिंजी CV हिन WhatsApp नंबर ते मोकिलियो। फास्ट न्यूज़ बणजंदो अव्हां जो आवाज़। फास्ट न्यूज़, हर ख़बर सभ खां पहिरियां। जेकॾहिं अव्हां पंहिंजे शहर जो आवाज़ बणजणु चाहियो था, अव्हां पंहिंजे इलाइक़े जा मसला आला ऐवाननि ताईं पहुचाइण जो इरादो रखो था, त पोइ बणिजी वञो मज़लूमनि जो आवाज़। फास्ट न्यूज़ में नुमाइंदगी लाइ पंहिंजी CV हिन WhatsApp नंबर ते मोकिलियो। फास्ट न्यूज़ बणजंदो अव्हां जो आवाज़। फास्ट न्यूज़, हर ख़बर सभ खां पहिरियां। जेकॾहिं अव्हां पंहिंजे शहर जो आवाज़ बणजणु चाहियो था, अव्हां पंहिंजे इलाइक़े जा मसला आला ऐवाननि ताईं पहुचाइण जो इरादो रखो था, त पोइ बणिजी वञो मज़लूमनि जो आवाज़। फास्ट न्यूज़ में नुमाइंदगी लाइ पंहिंजी CV हिन WhatsApp नंबर ते मोकिलियो। फास्ट न्यूज़ बणजंदो अव्हां जो आवाज़। फास्ट न्यूज़, हर ख़बर सभ खां पहिरियां। जेकॾहिं अव्हां पंहिंजे शहर जो आवाज़ बणजणु चाहियो था, अव्हां पंहिंजे इलाइक़े जा मसला आला ऐवाननि ताईं पहुचाइण जो इरादो रखो था, त पोइ बणिजी वञो मज़लूमनि जो आवाज़। फास्ट न्यूज़ में नुमाइंदगी लाइ पंहिंजी CV हिन WhatsApp नंबर ते मोकिलियो। फास्ट न्यूज़ बणजंदो अव्हां जो आवाज़। फास्ट न्यूज़, हर ख़बर सभ खां पहिरियां। जेकॾहिं अव्हां पंहिंजे शहर जो आवाज़ बणजणु चाहियो था, अव्हां पंहिंजे इलाइक़े जा मसला आला ऐवाननि ताईं पहुचाइण जो इरादो रखो था, त पोइ बणिजी वञो मज़लूमनि जो आवाज़। फास्ट न्यूज़ में नुमाइंदगी लाइ पंहिंजी CV हिन WhatsApp नंबर ते मोकिलियो। फास्ट न्यूज़ बणजंदो अव्हां जो आवाज़। फास्ट न्यूज़, हर ख़बर सभ खां पहिरियां।